अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यार रात तो बाबा ने मुझे ख्वाब में आयो आ ॿुधई सो मूंखे चयईं त वञ जा मारे छोरे ॾे चइजांसि हिकिड़ो जोड़ो 4,000 वारो ऐं ॿियो पंहिंजो इहो छा मूड हुजेसि त इहो सेडल बि वठी इहो बूट बि वठी ॾींदई। बाबा केॾी महिल ख्वाब में आयो तव्हां? यार टेम जी त ख़बर कान्हे का पर इहो हा लॻे थो 4:15 थिया राति जा। बाबा मुंहिंजे ख्वाब में बि आयो। अलाए छा पियो चए भई? बाबा 5 बजे ख्वाब में आयो मूंखे चयईं त तुंहिंजे दोस्त खे आज़माइण लाइ तोखे मोकिलियो अथमें। हा चयईं कुझु घुरई त पादल लाइ शुरू थी वञासीं ऐं मुंहिंजा पैसा बि अथसि 2,000 खनि उहे बि वठिजांसि। यार मूं वटि पैसा आहिनि ई कोन पाण सुञो लॻो पियो हाणे त तव्हांखे कीअं बाबा ॾींदो। ऐं चयईं त इहा छा अथसि जेकर घणो घणो करे त पोइ इहा मोबाइल बि खसिजांसि। मोबाइल बाबा ये पढ़ाई आहे ईअं कर्ज़ त खणी आयो बाबा ॾे त बाबा खे ख़बर पढ़ाई आहे बाबा बाबा जो कमु पूरो करिणो आहे नी। ऐं चयईं पादल लाइ ॿियो बि शुरू थी वञा हिन पिनाए वारी ज़िंदगी को ईअं भलो आहे जो ख़्वाब खे हक़ीक़त सम्झ के हलियो आयो आहे। सो हाणे उथ त लाया वारी पादल उथ यार हिन ॻाल्हि पिणे खे चइजां असांजे ख्वाब में न अचे असांजे ख्वाब में न अचे। उथ वाका करे